नाज़रीन, धरती टीवी जे ऐलानियल इन प्रायो सिंध सवारी जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारे जूं तयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि। इन सिलसिले में ॿधीन भरिसां ॻोठ फारूकाबाद में मोहम्मद असीम फारूकी पारां मच कचहरी कोटाई वई, जंहिंमें सुगड़नि ऐं शाइरनि बेतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध धरती खे भेटा पेश कई। वधीक तफ़सील अली मोहम्मद शाणी जी हिन रिपोर्ट में। जे सिंध जा बदीन में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। जीअं जे ॾियारो वेझो अची रहियो आहे, उन हवाले सां बदीन वेझो ॻोठ फारूकाबाद में मोहम्मद अज़ीम फारूकी पारां मच कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें सुगड़नि, शाइरनि, फनकारनि, तर्जे माण्हुनि, ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। जंहिं धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त धरती टीवी न्यूज़ वारे दोस्तनि खे जस्ता पेश करियूं, जिनमें एक बेहतरीन पैगाम खणी निकिता आहिनि, एक बेहतरीन हिकिड़ो स्लोगन खणी निकिता आहिनि त इल्मु पिरायो, सिंध संवारियो जे हवाले सां। ऐं उन खां ॿी ॻाल्हि आहे जेका मच कचहरी असांजी सिंध जी पुराणी हज़ारा साल पुराणी तहज़ीब आहे, जेका हिन खां 8-7 साल पहिरियां ही असांजी मच कचहरी जेका हज़ारा साल थींदल हुई, सा आस्ते आस्ते माठार पइजी वई हुई। ऐं धरती न्यूज़ वारनि दोस्तनि ऐं ॿिया जेके सिंध जी धरती वणी अहिड़ी जो छा चइजे, करे सुरमूं खणी पायां परी अहिड़ी जो छा चइजे, संदमिन सिंध जी धरती वणी अहिड़ी जो छा चइजे। ॻोठ फारूकाबाद अलहमदुलिल्लाह क़दीमी ॻोठ आहे, तमामु पुराणो ॻोठ आहे। तो सिंध जो जेको सकाफ़ती ॾियारो आहे, उन हवाले सां असां हिते प्रोग्राम रखियो आहे पंहिंजे ॻोठ फारूकाबाद में। हीअ तारीख़ तमामु जेको सो पुराणी तारीख़ आहे। ऐं फ़क़ीर मेहर अली जमाली आहे सुगड़, ऐं ॿिया काफ़ी सुगड़ दोस्त यार जेके बि आया, सभिनी जो वॾियूं महिरबानियूं। जेको हीउ प्रोग्राम आहे सकाफ़त जे हवाले सां, इहो त हिकु त असांखे दावत ॾिनी वई आहे, ॿियो असांखे ख़ुदि जेको आहे कल्चर डे जे हवाले सां, सकाफ़ती हवाले सां असांखे बिल्कुलु इंट्रस्ट आहे। असां इहो था चाहियूं त हीउ जेको अॼोको प्रोग्राम आहे, हीउ हिकु अहम प्रोग्राम आहे ऐं अवेयरनेस प्रोग्राम आहे। असां चऊं था सकाफ़त ॾियारा इहे बिल्कुलु हर ॻोठ में हुअणु घुरिजे। धरती टीवी जा थोरा था आहियूं जे हिन बुसाटिल माहौल में इल्मु पिरायो सिंध संवारियो जो नारो ॾेई करे नौजवाननि में तमामु घणो उत्साह पैदा कयो आहे। मच कचहरी मुनक़िद कंदड़ ॻोठ जे मौजूदनि सुगड़नि, शाइरनि, ॻोठाण मूजिबि क़दीमी सकाफ़त मच कचहरी सिंध जी रवायत खे बरक़रार रखी पुराणी सकाफ़त खे ज़िंदा रखियो वियो आहे। जॾहिं 5 डिसंबर ते मल्हाइजंदड़ सकाफ़ती ॾियारे में पिणु भरपूर शिरकत कई वेंदी। कैमरामैन गुलाम हुसैन चावड़ सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़।